सरदार शाह जमान पियो ॻाल्हायां। मजबूरी वारे वक्त में सरदार शाह जमान ॼायो ई नाहे बंगुल खान। शर्त जे मुताबिक तोखे इहा ज़मीन असांखे ॾियणी हुई। बंगुल खान, इज्जत सां ज़मीन वापस कर, न त मां तोखे मौत जे हवाले करे छॾींदुसि। बंगुल खान, तोखे त चङी तरह ख़बर आहे ही सरदार शाह जमान कौल जो सचो ऐं फ़ाइदे जो पक्को माण्हू आहे। इन्हीअ शमीर बलूंगड़े खे कोन मारींदुसि, तोखे मारींदुसि। बंगुल खान, तोखे हाणे ॾिसजांइ ही सरदार शाह जमान तुंहिंजो कहिड़ो हशर नशर थो करे। मां तुंहिंजो हिन धरतीअ तां नालो निशान मिटाए छॾींदुसि। शेरू शेरू खेत आहे सकंदो जी न शेरू, वो अॻे खणे खुटी ॻोल्हे शिकारनि जा घर। सिधी ॻाल्हि कर। अरे गुजार तूं छो थो ॾी? सिधी ॻाल्हि कर न। असांजी चूहे में दिलावर घुमी रहियो आहे, सो बि अकेलो। दिलावर असांजे तर में घुमी रहियो आहे। अकेलो हुजे या राज सां ज़िंदह कोन छॾींदोमांसि, छो त मां जंहिंखे वक़्तु ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां। जेकॾहिं दिलावर खां नवां ऐं पुराणा पलांत करणा अथई न त अॼु वाह जो भुलो अथई शेरू। अॼु कर को कल्याण। हा खेरू, अॼु मां पंहिंजा सभु प्लान पूरा कंदुसि। दिलावर जो मुंहिंजे हथ मां बचंदो ई न। त पोइ देर न कर शेरू, हिते शिकार निकिरी न वञे। अरे वीज़ो किरां जे असांजी चूहे मां दिलावर निकिरी वियो त मां हुनखे घर में किरी मारींदुसि। त पोइ देर न कर, हल त हलूं। हींअर ई था दिलावर खे ॾिसूं। कादर तूं बि तेरे ख्याल कर, असां हाणे दिलावर खे ॾिसी था अचूं। असांजे ॻोठ में छो आयो आहीं? अड़े पोड़ा, ही ॻोठ तुंहिंजे पीउ जो न आहे, मुंहिंजे ॾाॾे जो ॻोठ आहे। तूं केरु थींदो आहीं मूंखे रोकण वारो? शमीर खान, हितां हलियो वञ। जेकॾहिं तोखे दिलावर ऐं हाशिम ॾिठो त मारे विझंदई। भलिया, मूं न हाशिम जो ॾोह कयो आहे ऐं न वरी दिलावर जो। पोइ मूंखे छो मारींदा? तूं सरदार शाह जमान जो दुश्मन आहीं। दिलावर ऐं हाशिम सरदार जे दुश्मन खे न आहिनि छॾींदा। बस हाणे घणी ॻाड़ी न अड़। ॾिठल आहिनि तुंहिंजा इहे दिलावर ऐं हाशिम। बहादुर ऐं दरिया खान खे मारियो अथनि जो शमीर खान खे मारींदा। जेकॾहिं एॾा मुड़ुस माण्हू आहिनि न, पहिरियां ससीअ जो पलांद वठनि बहादुर खान खां, ऐं पोइ आलिया जो पलांद वठनि, उन खां बाद मूं ॾे अचनि त ॾिसंदासीं। पलांद पुराणा न आहिनि थींदा शमीर खान। बहादुर खां पलांद वठंदासीं, पर पहिरियां तूं त पंहिंजी जान बचाए। भलिया, इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु कंहिंखे थो मारे।
शेरो इतना ही ठोकीस करीस पूरो खेरो तपो करीस हकल निशाने थी अचे तो कया सोकल निकरी वियो। अच्छा शेरू दिलावर केड़ा गुम थियो लिखियो टिजणो कंहिं जाइ जो केस ताईं लिखंदो तूं इन्हें ॻोल्हीस मां हेॾे थो ॻोल्हियां। खेरू खेरू शेरो खबरदार जेकॾहिं चुरण जी कोशिश कई थी न मेजालो कढी छॾींदोसांइ। शेरो तूं मुझे अॻियां ॿार आहीं ॿार ऐं मां जुर्म जी दुनिया जो बेताज बादशाह रहियो आहियां। तूं हिकु मामूली कीड़ो आहीं मां शींहुं आहियां शींहुं। ॿुधा तुंहिंजो कहिड़ो असरु करियां ॿुधा। Halo Nangga, Udit, 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 halo, halo, Udit, halo. केतरा ॾींहं थिया आहिनि दिलावर मूं तुंहिंजी हिकु झलक बि नाहे ॾिठी। जेकॾहिं मूंखे लॻंदो आहे त मां तव्हां वटि अची वॾी ग़लती कई आहे। जेकॾहिं चाचे शाह ज़मान वटि हुजां त उनखे ज़हर ॾेई हींअर सरदारी जी पग ॿधी वेठो हुजां। मामा तव्हां मुंहिंजे लाइ कुझु बि न आहे कयो, मुंहिंजी ज़मीन बि मूंखे वापसि न कराई। शमीर खान तूं बदतमीज़ थींदो थो वञी। जे तोखे पंहिंजे चाचे ॾांहुं वञिणो आहे त वञी सघी थो, रस्ता खुलियल अथई, तोखे केरु कोन रोकींदो। अरे हेॾे मां तुंहिंजे लाइ छा छा न आहे कयो। छा मां तुंहिंजे करे शाह ज़मान जी ॿनी ते कब्ज़ो न कयो हो?
मामा नतीजो छा निकतो? कुछ भी न। एडो कुछ करण जे बावजूद भी असांखे कुछ भी ना है मिलियो सवाए रुसवाई ऐं शिकस्त जे। अरे हेॾे तुंहिंजी क़िस्मत फिटल आहे त मां छा कयां? तुंहिंजी क़िस्मत साथ न थीजे। मां पंहिंजे बस मां नाहे घटायो। शमीर खान मां सीनो तारे विड़ियो आहे। तूं मञी या न मञी? मञा थो मामा, मञा थो तव्हां मुंहिंजे लाइ सभु कुझु कयो आहे, पर लॻे थो त हाणे मूंखे घणो कुझु करणो पवंदो, आर या पार। तोखे इजाज़त आहे जेको कुझु करणो थी वञी कर। जे तूं शाह ज़मान जो सिर खणी अची त मां 100 एकड़ ज़मीन तोखे लिखी ॾियां, पर जे तोखे हथियार खपनि, माण्हू खपनि त शेरू सां राब्तो कर। मामा शेरू ऐं खेरू आहिनि किथे? अॼुकल्ह नज़र ई नथा अचनि। ख़बर नाहे केॾांहुं विया आहिनि, ॿुधाए न आहिनि विया। ख़ैर केॾांहुं वेंदा? इते ई हूंदा तर में। रेस वॾा हिकिड़ी बुरी ख़बर आंदीदमि। छा थियो आहे चर? शेरू ऐं खेरू खे दिलावर खणी वियो आहे। छा दिलावर? इन जो मतिलब त शाह ज़मान असां सां विढ़ी वियो आहे। शमीर संदरो बद तयार थी, हाणे शाह ज़मान सां घटि नाहे करणी। ईअं को कल्याण कर मामा साईं, विच मुल्क में टाकोड़ा। शमीर शेरू ऐं खेरू खां सवाइ मां अधूरो आहियां। संगत खे घुरा, शेरूआन खे सरदार जे कैद मां आज़ाद करा। रेस वॾा फिक्र न कयो, मां शेरू ऐं संगत खे इतला ॾी आयो आहियां। शमीर तूं ई आचर वञो, संगत सां सलाह करे वञी टाकोड़ो विझो, न त वॾो गंद थींदो। ठीकु आहे मामा साईं, ईअं ई था कयूं। अचो आचर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे सुबेदार ॾाढा ॾींहं लाथा अथई, किथे गुम वए? रईस दरिया खान अॼुकल्ह ड्यूटी करण में ॾाढी ॾुखी थी पई आहे। बाला ऑफिसर नाराज़ वेठा आहिनि, बस मिड़े ईमानदारी सां नौकरी पिया कयूं। सूबेदार सुखियो ऐं ईमानदारी, इहो त खोड़ो ई कोन खोड़ो। मुंहिंजो छा? मूंखे इहो ॿुधाए त शमशाद बेगम जो लाश लथो या न? रईस अव्हां जे लाइ ख़ुशख़बरी आंदीदमि, शमशाद बेगम ज़िंदा आहे। छा छा थो चवी सूबेदार साहब? मुंहिंजी शमशाद बेगम ज़िंदा? शुक्र आहे। हाँ रईस, शमशाद बेगम जिंदा है। किथे आहे शमशाद? कीअं आहे शमशाद? रईस इहा त का ख़बर कान्हे का त शमशाद बेगम किथे आहे, पर इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त शमशाद बेगम जिंदा आहे। सूबेदार यार तोखां को मसइलो हल छो नथो थिए? अॻु में चई त शमशाद बेगम मरी वई आहे, हुनजो लाश नथो मिले, वरी हींअर थो चवी त शमशाद बेगम ज़िंदा आहे, पर किथे आहे इहा तोखे ख़बर कान्हे। रईस अव्हां शमशाद बेगम जे मरण जी एनसी 10 तारीख़ दाख़िल कराई आहे, जॾहिं त शमशाद बेगम 12 तारीख़ शमूअ खे इस्पताल मां डिस्चार्ज कराए वठी वई आहे। 12 तारीख़ इस्पताल जे रजिस्टर ते शमशाद बेगम जूं सयूं बि थियल आहिनि ऐं सीसीटीवी कैमरा में शमशाद बेगम जी वीडियो पिण आहे। हिन जो मतिलब त तुंहिंजी ज़ाल शमशाद बेगम हवेली विकणी शमूअ खे साण करे ई मुल्क छॾे हली वई। बहादुर पुट, बस रईस दरिया खान, बस। छाजो पुट, छा जूं ॻाल्हियूं? अॼु खां पोइ न तूं मुंहिंजो पीउ आहीं, न ई मां तुंहिंजो पुट। तोसां मुंहिंजा सभई रिश्ता नाता ख़तम। तूं ॼाण त तुंहिंजी ज़ाल ॼाणे। बहादुर, 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 मूंखे माफ़ कर। अॼु मुंहिंजे अखियुनि सां
शमशाद जे इश्क जी पट्टी नहीं वही आहे। हकीकत बिन जाती ताक़ीअ ते वरी पियो कंडन जिया से जहाती कंडन जिया से जहयाती तुझी ज़रूरत आहे माज़ूर खे तुझी ज़रूरत आहे माज़ूर ख़ान मोटिया यार मोटिया मोटिया ममड़ी खान थियो खट ते चढ़ी वेठी आई पानी पीणे पलियो भरे ईंदो छा जरी न करे त करे छा मां कोन वेंदसि पाणी भरण त पोइ पिणे पलीअ खे मोकिली आहे न त पाणी भरे अचे चाची मां अकेली कोन वेंदसि चाचा आशमम खे झलियो आहे पाणी त तुंहिंजा वॾा बि भरे ईंदा वञा थी तूं घणो वात न हण बाड़े मां का माई गॾु वठी पाणी भरे थी अचां न ॾिसंदी आहे महल न मौक़ो बसि ॻाल्हाइण जो त हिनखे बहानो शाह जमान तू सरदार शाह जमान जो बंगुल सरदार शाह जमान मुंहिंजो रस्तो छो रोकियो थी आशिम जी बाबल साईं ॿुधाए हिन मौत पर खे त असां हिन जो रस्तो छो रोकियो आहे हाज़िर बाबल साईं ही थी ज़मीन जा कागज़ हिननि ते सही कर सरदार शाह जमान मुंहिंजो दिमाग़ त ख़राब कोन थियो आहे जो मां तोखे पंहिंजी ज़मीन लिखी ॾींदुसि इहा ज़मीन असां तोखां शर्त में खटी आहे ज़मीन त तोखे ॾियणी पवंदी पोइ इज़त सां ॾी या बेइज़तो करे लिखाए वठवी ज़मीन जो त हेतिरो भितर बि कोन ॾींदुसि तो बीठाओ हलिया वञो था छो ज़मीन लिखी न ॾींदे बंगुल तो वाइदो कयो जेकॾहिं असां शर्त खटी त पोइ तूं इहा ज़मीन असांखे लिखी ॾींदे अहिड़ा वाइदा त मूं अलाए केतिरनि माण्हुनि सां कया आहिनि माण्हू ऐं शाह ज़मान में फ़र्क़ु आहे बंगुल तुंहिंजो दिमाग़ त ख़राब कोन थियो आहे